अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ इशू में भली कार आऊँ या दानिश विश्कावा के दादू में ब्रेकिंग न्यूज़ दींदा हूँ। तो दादू सिविल अस्पताल के जनरेटर जो स्टेट बाय जनरेटर है वो बंद थियण सबब दादू जे सिविल अस्पताल के ॿारनि वार्ड की बिजली गुज़रियल 2 कलाकनि खां मुअतल है, जंहिं सबब उते जेके मुख़्तलिफ़ बीमारियुनि में नंढड़ा ताज़ा ॼावल ॿार जेके दाख़िल आहिनि उन्हनि जूं ज़िंदगियूं दाव ते लॻी चुकियूं आहिनि। अवां ताईं ब्रेकिंग न्यूज़ पहुचाईंदा रहूं। तो दादू सिविल अस्पताल में स्टेट बाय जनरेटर हुजण बावजूद लाइट वञण जी सूरत में जनरेटर चालू न करण सबब ॿारनि वारे वार्ड में 2 कलाकनि खां वठी बिजली मुअतल थियल है। इन हवाले से असां राब्तो कयो आहे पंहिंजे रिपोर्टर शहज़ाद चांडियो साहब खां मालूम कंदासीं तो उन वटि कहिड़ा तफ़सील आहिनि। जी शहज़ाद आगाह कजो, छा तफ़सील आहिनि अवां वटि? जी दानिश, दादू सिविल अस्पताल 12 वारे वार्ड में गुज़रियल 2 कलाकनि खां बिजली बंद है, जंहिं सबब 50 खां वधीक ॿार दाख़िल आहिनि, उन्हनि जूं ज़िंदगियूं दाव ते लॻल आहिनि। सिविल अस्पताल इंतज़ामिया जो चवणु आहे त वार्ड जी बिजली जनरेटर में तेल न हुजण सबब बंद है। तेल न आहे, जेको तेल ॾींदो आहे क्लर्क ऑफिस में न आहे। नंबर भी बंद अथसि, जॾहिं ईंदो जनरेटर हलाए बिजली बहाल कंदासीं। वही मेहरबानी शहज़ाद, आगाह कयो। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचाईसीं तो दादू सिविल अस्पताल में स्टेट बाय जनरेटर के जो तेल पहुचाईंदो है या वो जो क्लर्क है जिनके हथ में पेट्रोल है तेल है जनरेटर जो, वो क्लर्क पंहिंजी ऑफिस में बाहर काॾे निकिरी वियो है, जंहिंजो नंबर पिणु बंदि आहे। सिविल सर्जन जो इहो चवणु आहे त जनरेटर जो तेल फराहम कंदो क्लर्क सो पंहिंजी ऑफिस में मौजूद न आहे, उनजो नंबर भी बंदि आहे, जंहिं सबब जनरेटर स्टार्ट न पियो थिए तेल न हुजण जी सूरत में, ऐं बिजली 2 कलाकनि खां तॾहिं मुअतल आहे। अवां खे ब्रेकिंग न्यूज़ जी अवां ताईं पहुचाईसीं तो दादू सिविल अस्पताल के ॿारनि वारे वार्ड में गुज़रियल 2 कलाकनि खां बिजली न आहे, जिते मुख़्तलिफ़ बीमारियुनि में 50 खां वधीक जेके ॿारड़ा दाख़िल आहिनि उन्हनि जूं हिन वक़्तु ज़िंदगियूं गर्मी सबब